दोस्तों इहो मोहतरम साईं ڈاڪٽر قادر मगसी साहब जे पंहिंजो सदारती कलमात पेश कया। गुज़ारिश कंदुसि सिंधी अदबी संगत शाख ٹنڈو محمد खान जे जॉइंट सेक्रेटरी मोहतरम साईं मियां मुख्तार निज़ामानी साहब खे पाण अचनि सभिनी आयल महिमाननि जी शुक्रिया अदाई कनि। मोहतरम साईं मियां मुख्तार निज़ामानी। आया आस थियाम बारो चा बंभोर में पसी पहर पुनूंजी नूसी नैन ठरियाम गूंदर विसरियाम सुखन शौक़ू मुकियो। ऐं सभिनी आयल मुंहिंजे महिमाननि जो दिलि जे गहराइण सां थोराइतो आहियां जिन फक़ीर अहमद मस्तान जे हिन किताब जेको साईं प्रोफेसर ڈاڪٽر قادر मगसी साहब तरतीब ॾिनो आहे। ऐं आख़िर में वरी बि तव्हां सभिनी महिमाननि जो दिलि जे गहराइण सां थोराइतो आहियां जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे हिते आया। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक यू।